बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। टंडो अल यार मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। हाकिम अली भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ अॻूणो सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास रिज़वी 57,200 वोट खणी हिकु भेरो ॿीहर MP थी वियो, जॾहिं त संदसि मुक़ाबले में GDA उम्मीदवार डॉक्टर राहीला गुल मक्सी 42,587 वोट खणी सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं थींदड़ आम चूंडुनि में PP उम्मीदवार सैयद ज़िया अब्बास रिज़वी खे कामयाबु करार ॾिनो वियो आहे। टंडो अल यार जे तक PS 58 ऐं 176 पोलिंग स्टेशन जो नतीजो मुकमल ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिंमें PP उम्मीदवार सैयद ज़िया अब्बास रिज़वी अक्सरियत सां कामयाबी माणे वरिती आहे।